फिलहाल मतलब जेके असांजा वॾा हुआ जेके से थर जा हुआ जी ऐं आउं टंडू मोहम्मद खान में वॾी थी आहियां, हींअर हैदराबाद में रहंदी आहियां। जी तालीम मैट्रिक आहे ऐं उमिरि बि तक़रीबन 30 साल आहे। इहा साॻी उमिरि त तव्हां 5-7 साल अॻे ॿुधाई। महिरबानी, इहा मुंहिंजे ख्याल में तव्हां पैदा ई कोन थिया हुआ, तव्हांखे मूं ॿुधाई कोन्हे। अव्हांजो नालो असली फौजिया या इन खां अलावा ॿियो? न इहो ई नालो आहे, नालो इहो ई असुल इहो ई नालो। अक्सर करे जेके रेडियो ते या टीवी ते या इन शोबे में ईंदा आहिनि त पंहिंजो असली नालो ॿियो हूंदो अथनि अचे? न मुंहिंजो असली नालो फौजिया आहे। जी। अच्छा, तव्हां केतिरी उमिरि में इहो महसूसु कयो त अव्हांजे अंदरि में हिकु फ़नकार लिकियलु आहे जंहिंखे ॿाहिरि अचणु घुरिजे ऐं मंज़र आम ते अची दाद हासिलु करणु घुरिजे? उमिरि केतिरी हुई तॾहिं? नंढड़ी हुअसि, मतिलबु 6-7 साल जी तॾहिं खां। अच्छा, माशाअल्लाह। यानी शुरूआति जेको तव्हांजी बचपन हो तॾहिं खां तव्हां शौक़ में। पोइ भला ॻाइण जी शुरूआति अव्हां अटे वारो थाल वॼाईंदे कई या बाक़ाइदा कंहिंखां सिखिया वरिती? को उस्ताद? न, उहो त अटे वारो थाल ई ज़ाहिर आहे, असांजो माहौल ई कोन हुयो सिखिया जेको वठिजे। जी। छो शौक़ में मूं शुरू में ॻायो। जी। पोइ जॾहिं मूं ॻायो ऐं सभिनि चयो त आवाज़ु तमामु सुठो आहे त पोइ मूं सिखिया वरिती। पहिरीं थाल खां ई ज़ाहिर शुरू कई। अच्छा, सिखिया में तव्हांजा उस्ताद केरु केरु रहिया? उस्ताद मुंहिंजो पहिरीं गुलाम हुसैन कलेरिया, जेको मतिलबु मरहूम आहे। सुठो ढोलक नवाज़ हो। जी तमामु। उन खां पोइ उस्ताद न्याज़ मरहूम बि मूंखे सेखारियो ऐं जेको आहे सो मजीद खान आहे मुंहिंजो उस्ताद हींअर, जेको मूंखे सेखारींदो बि आहे, मतिलबु पहिरीं बि सेखारी। अच्छा, थर खां वठी हैदराबाद जे गंजे टकरे ताईं सफ़र जेको आहे हिकिड़ो वॾो सफ़र आहे। जी। सफ़र तव्हांजो कीअं गुज़रियो, कीअं तव्हां हेसि ताईं पहुता? यानी हक़ सां चवण जो मक़सदु आहे त रेडियो ते तव्हां कीअं आहियो? रेडियो ते त आउं शुरू में ई रेडियो ते ई आई हुअसि। अच्छा। हा, शुरू में ई रेडियो ते आई हुअसि। केरु तव्हांखे वठी आयो, कीअं तव्हां रेडियो ते पहुता? भाउ थियल हो मुंहिंजो, उनजो अनवर सहतो नालो आहे। जी। उहो मूंखे वठी आयो, छो जो उन जी शादी हुई त मूं ॻायो पे छोकिरियुनि सां गॾु जेको ॻाइबो आहे। ईअं न मतिलबु जीअं चइजे त पैसा वठी जाना, ईअं दोस्ती में, शौक़ में। पोइ हुननि चयो त भई तव्हांजो आवाज़ु तमामु सुठो आहे ऐं तव्हांखे रेडियो ते वठी हलां। फरहाना जेका आहे उन ज़माने में तव्हांखे जेको वठी आयो? हा, वठी आयो त नालो मूंखे विसरे पियो। बसि वठी आयो, उन चयो मुंहिंजी उते दोस्ती आहे रेडियो ते, तव्हां हलो, तव्हांजो आवाज़ु एतिरो इनशाला थी वेंदो, आवाज़ु सुठो आहे। पहिरियों कंहिंसां तव्हांजो तारीफ़ करायो? अनवर साहब, अनवर बलोच साहब, मरहूम अनवर बलोच। जी हा, मरहूम। ऐं ख्वाजा साहब। ऑडिशन तव्हांजी कीअं वरिती? ऑडिशन ॿिन्हिनि वरिती हुई, ख्वाजा साहब ऐं अनवर साहब। कुझु पघर वग़ैरह थिया, कुझु माइक्रोफोन पघर वग़ैरह थिया? मूंखे ॻाइण न, आवाज़ मुंहिंजा सुठा हुआ पर मूंखे उन ते साज़न ते ॻाइण न ईंदो। अच्छा। हा, सुर में हुयो पर उन ताले लय में न हुअसि। पोइ मूंखे मतिलबु रेडियो तव्हां इहो चयो त भई तव्हां जेको सो पंहिंजे आवाज़ खे जे अञा साज़न में तयारु करे पोइ तव्हां अचिजो। पोइ साल खां पोइ मूंखे पहिरियों दफ़ो रेडियो ते आयो त घणे वक़्फ़े खां पोइ बाक़ाइदगी सां तव्हां ॻाइणु शुरू कयो? 87 में शायदि शुरू कयो आहे। मूंखे त हिकिड़ो यादि आहे त टहकनि जी टोकरी हूंदी, उन में मूं हिकिड़ो मज़ाया गीत रिकॉर्ड कयो, हुन में फौजिया ऐं फारूक ठालपुर हो। हू तव्हांखे बोल यादि आहे? न, मूंखे थोरो यादि आहे, धुन कोन्हे यादि। नथो कमाए, मुंहिंजो मुड़ुसु नथो कमाए, यादि आहे। वाकई कमाए थो या न? मुंहिंजो मुड़ुसु वाकई नथो कमाए। केॾो अजीब इतफ़ाक़ आहे त 87 जी ॻाल्हि आहे, उन ज़माने में तव्हां ॻायो मुंहिंजो मुड़ुसु नथो कमाए, जो अॼु वाकई कोन थो कमाए। तव्हांजे अंदरि जो आवाज़ बने। फौजिया, आवाज़ जो दर्द दिलि जे दर्द जो तर्जुमान हूंदो आहे। अव्हांजे आवाज़ में बेपनाह दर्द समायल आहे। छा इहो दर्दीली दिलि जो नतीजो आहे या आवाज़ परियां खां ई कुदरती अहिड़ो मिलियल अथव? न, ज़ाहिर आहे कुदरती त पंहिंजी जाइ ते आहे, लेकिन ज़रूर उनमें को न को अहिड़ो वाक़ियो हूंदो आहे तॾहिं हादसो हूंदो आहे तॾहिं आवाज़ ईअं थींदो आहे। मतिलबु जी तव्हांजी कीअं दिलि दुखाई? शायदि थी सघे थो। चङो, इन खां अॻु जो तव्हां ॿियो सवाल पुछो, पोइ तव्हां इश्क कयो, मोहबत कई न? छो त तव्हां पोइ सोचींदो त सवाल आहे, फनकार जेको बि आहे न, पोइ उहो ॻाल्हाए थो, ॻाए थो, लिखे थो, माना फ़नून लतीफ़ा जंहिंजो बि तालुक़ु आहे न, उन हवाले सां ॻाल्हि कजे त ज़रूरु हे दर्द जेको हिन ॻाल्हि कई त यकीनन दर्द पोइ ज़ाहिर थिए थो। जी जी। ऐं फन सां जेका मोहबत आहे उहो बि हिकिड़ी क़िस्म जो इश्क आहे।